सिंध अंदर मकानी चूंड के ॿिए मरहले में कराची में चूंड नतीजा गैर मामूली देर जो शिकार। पीपी जमात इस्लामी TLP ऐं PTI में दंगल। कराची में PTI के मेयर जो उम्मीदवार खुर्रमशेर ज़मान के नजमी आलम मतां शिकस्त। हैदराबाद दादू बदीन टने मोहम्मद खान टंडे अलियार में PP अॻिते। मटियारी टाउन कमेटी में PP के बदतरीन शिकस्त। ज़िले हेडक्वार्टर शहर के 7 मां 4 वार्डन ते GTA उम्मीदवार कामयाब। हाला म्यूनिसिपल कमेटी जा 16 वार्ड PP बुहारे वई। सन टाउन कमेटी सिंध यूनाइटेड पार्टी के नाले भांसैदाबाद टाउन कमेटी ते पीपल्स पार्टी जो क्लीन स्वीप। बिटशारी 7 वार्डन मां 4 ते PP ऐं 3 ते आज़ाद कामयाब। हाला पुराणा के 5 वार्डन मां 4 ते PP ऐं 1 ते आज़ाद उम्मीदवार जी सोबत। टंडे उलायार म्यूनिसिपल कमेटी के 22 मां 14 वार्डन ते PP कामयाब। 2 ते PTI ऐं 1 ते आज़ाद उम्मीदवार सोभारो। मातली म्यूनिसिपल कमेटी PP बुहारे वई। 12 मां 11 वार्डन ते कामयाबी। नसरपुर टाउन कमेटी के 10 मां 9 ते PP की कामयाबी। 1 ते आज़ाद सोभारो। मातली म्यूनिसिपल कमेटी के 12 मां 11 वार्डन ते PP कामयाब। मेहड़ म्यूनिसिपल कमेटी में PTI अक्सियत हासिल करे वरती। 14 मां रुगो 5 वार्ड PP खटे सगी। टने मोहम्मद खान जिले के 16 यूनियन काउंसिलन 2 टाउन कमेटी ने 1 म्यूनिसिपल कमेटी ते PP के सरसी। GDA के 1 सीट मिली सगी। 2 आज़ाद उम्मीदवार कामयाब। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान चयो आहे त समूरनि पोलिंग स्टेशन मां नतीजा ROC ऑफिस पहुची रहिया आहिनि। हिकु गंभीर प्रोसेस हूंदो आहे। हिकु यूनियन काउंसिल जो नतीजो ठाहिण में वक़्तु लॻंदो आहे। हिकु बि पोलिंग स्टेशन जो नतीजो न आयो त UC जो नतीजो मुकमल नाहे थींदो। हर RO वटि 5 UCs आहिनि। इन लाइ नतीजनि में वक़्तु लॻी रहियो आहे। नतीजा मैनुअल ठही रहिया आहिनि। हिन चूंड में RTS सिस्टम नाहे हूंदो। इलेक्शन कमीशन कराची में मकानी इदारनि जा चूंड नतीजा फौरी जारी करण खे यकीनी बणाए। चूंड नतीजनि में देर उम्मीदवारनि में बेचैनी जो सबब बणिजी रही आहे। देर सां नतीजा जारी थियण ते समूरो चूंड अमल बिना जवाज़ तकरारी बणिजी सघे थो। सूबाई वज़ीर सईद गनी जमात इस्लामी कराची के अमीर हाफिज़ नईम चयो आहे त मकानी इदारनि जी चूंड जा नतीजा जारी करण में देर कई पई वञे। जमात इस्लामी 100 जे वेझो सीटनि ते कामयाब थी आहे। अक्सियत खे घटि करण जी साज़िश थी रही आहे। साज़िशूं जीअं अॻु नाकाम थियूं हाणे बि नाकाम थींदियूं। मकानी इदारनि जी चूंड में 25% टर्नआउट रहियो। साथ ॾियण ते कराचीअ जी अवाम जा थोराइता आहिनि। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकन अब्बासी चयो आहे त 4 वरनि जी तबाही कुझु महीननि में ख़तम थी सघे थी। मुल्क जी हालतुनि खे बहितर करण लाइ वॾा फ़ैसिला करणा पवंदा। असेंबली टोड़ण वारनि खे अवाम खे जवाब ॾियणो पवंदो। तहरीक इंसाफ़ जी ख़राब पॉलिसियुनि सबबि मुल्क मुआशी बदहाली जो शिकार थियो। सॼे मुल्क में हलंदड़ साल जी पहिरीं पोलियो खां बचाव बाबति मुहिम अॼु खां शुरू। मुहिम में विटामिन A जी इज़ाफ़ी खुराक भी ॾिनी पई वञे। वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल कादिर पटेल जो चवणु आहे त वालिदैन पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा हिफ़ाज़ती थोड़ा ज़रूर पीआरे। दादू जी अदालत में उमेरबाब चांडियो चटन घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी उमेरबाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो PPMPS सरदार अहमद चांडियो बुरहान खान चांडियो अदालत में पेश। केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे भी सेंट्रल जेल हैदराबाद मां अदालत आंदो वियो। पाकिस्तान वुमेन क्रिकेट टीम पहिरीं वनडे में मेज़बान ऑस्ट्रेलिया के खटण जे लाइ 158 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। ऑस्ट्रेलिया के ड्रिकवर्थ लॉइस सिस्टम तहत 40 ओवरनि में 158 रन्सूं ठाहिणी पवंदियूं। पाकिस्तान वुमेन मुक़ररु 40 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 160 रन्सूं ठाहियूं।